नौशरो फिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ नौशरो फिरोज जे शहरी पारां हिक निजी स्कूल जे प्रिंसिपल पारां ॾिनल धमकियुनि ते एहतजाज। नौशरो फिरोज जे शहरी अख्तर अली हाले पोटो साफ़ नाडो दाहींदे इल्ज़ाम हणंदे चयो त मक़ामी इकरा पब्लिक स्कूल जे प्रिंसिपल धनी बख्श पंवर शागिर्दनि जी फीस वारे मामले ते घटि वधि ॻाल्हाइण खां पोइ तशदुद कयो। हुन चयो त असांजा 3 ॿार स्कूल में पढ़ंदड़ आहिनि जिन जी फीस जमा थियल आहे ऐं रसीदूं बि जमा थियल आहिनि। उन बावजूद हुन मुंहिंजे भाउ रिज़वान खे फ़ोन ते धमकियूं ॾिनियूं जंहिंजी रिकॉर्डिंग पिणु मौजूदु आहे। मां जॾहिं अहिड़ी नाजाइज़ीअ ते स्कूल वियुसि त मूंसां बि बदतमीज़ी करे तशदुद कयो वियो। हुन चयो त मामले जी NC दाख़िल कराई आहे। जांच करे तशदुद कंदड़ प्रिंसिपल खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो।